सैयद अकरम अली शाह बुखारी सैयद मोहम्मद शाह पंहिंजनि भाइरनि सां गॾु प्रेस क्लब बांधी पहुची ॻाल्हाईंदे चयो आहे त गुज़िरियल 15 सालनि खां दरगाह अनवर अली शाह बुखारी खे असां पंहिंजे भाउ असगर शाह खे दरगाह जी सार संभाल तौरु विहारियो हो, जेको मीडिया ते अची ग़लति प्रोपेगेंडा करे पाण खे दरगाह जो गादी नशीन सॾाए रहियो आहे। जॾहिं त हुननि सबूत तौरु दस्तावेज़ ॾेखारींदे चयो त सैयद अनवर शाह जे घरवारी अमड़ साइण पंहिंजी हयाती में सैयद अकरम अली शाह खे दरगाह जो सजादा नशीन ऐं गादी नशीन मुक़ररु करे वई आहे ऐं असांजी बिरादरी ऐं असां सभिनी भाइरनि बि सैयद अकरम शाह खे गादी नशीन चूंडियो आहे। हुन जे बावजूदि बि असगर शाह दरगाह ते कब्ज़ो कयूं वेठो आहे ऐं असांखे ऐं मुरीदनि खे दरगाह ते अचणु नथो ॾे, जेका असां सां नाइंसाफ़ी आहे। हुननि आईजी सिंध एसएसपी नवाब शाह एसएचओ बांधी ऐं वसवारनि खे अपील कई आहे त मुरीदनि में ताव पखिड़िजी वियो आहे ऐं खूनरेज़ी थियण जा इम्कान ज़ाहिर थी विया आहिनि। तंहिं करे मामले जो नोटिस वठी मूं सां इंसाफ़ कयो वञे ऐं फ़िलहाल दरगाह अनवर अली शाह खे बंदि कयो वञे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।